केतिरियूं तोखे मिनतूं कयूं त मूंखे दोहरी वठी ॾे, 7 लख में थी मिले, पर तो त मूंखे कननि जा वाला बि न वठी ॾिना। हाणे हराम जा 10 लख खणी वञी रूंडे जे हथ ते रखी ईंदे। सभाई तूं छा थी सम्झी? मां जॾहिं इहे 10 लख रुपया रूंडे जी तरी ते रखंदुसि, मुंहिंजो हाँ कोन सड़ंदो? जाबर, पोइ तोखे लाचार आहे रूंडे खे 10 लख ॾियण जो? तूं रेस खे जवाबु ॾेई छॾ त मूं वटि पैसा आहिनि ई कोन। 10 लखनि जी ज़ुबान करे आयो आहियां रेस चाकर खान जे साम्हूं। सभई हाणे तूं मूंखे ॿुधा, जे मां 10 लख रुपया न ॾींदुसि त रेस चाकर खान मुंहिंजी ॻीचीअ में ट्रोड़ो विझी ॻोठ जी घिटियुनि में मूंखे ज़लील ऐं दरबदर कंदो। उन खां बहितर त 10 लख ॾेई जान छॾायां। तोखां वधीक त मुंहिंजो अंदरि थो सड़े त इहा माई दादली थले ते अची ठेंग टपा ॾेई मुंहिंजो अंदरि साड़ींदी। सभाई, इहा न माई दादली दर ते ईंदी, तूं त दर बंदि करे घर में वेही रहंदीअ, पर असां मर्दऊं इहो ॿाहिरि रूंडो मूंखे छॾींदो? तो इन कमीणे रूंडे खे कान थी सुञाणी सभाई। इन जा लफ़्ज़ बंदूक खां वधीक ख़तरनाक आहिनि। हाणे दिलि थी चवे त इन मां कीअं जान छॾाइजे। अदा चयो आहे त असां पंहिंजो पूरो ज़ोर लॻायो आहे। असां वटि वधि में वधि 2-2.5 लख थी सघनि था, इन खां वधीक असां वटि पैसा न आहिनि। बक़ाया पैसा 8 लख तोखे करणा पवंदा। तूं वात ॻाढ़ो छोरो हसीना बेगम खे मुंझाईंदे त छा मां तव्हांखे 8 लख ईअं ई खणी ॾींदसि? मां मुंझाया कोन थो हसीना बेगम, मां कसम खणी चवां थो त असां वटि 2.5 लख सूरनि जा थिया आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि 2.5 लख वॾे सूरनि सां थिया आहिनि त चओ वञी पंहिंजे भाउ जाबिर खे त पंहिंजी रन जो सोन खपाए ऐं तव्हांखे पैसा पूरा करे ॾे। बाक़ी 5 लखनि खां वधीक में 1 रुपए जी बि उमेद न रखिजो। तूं आख़िर असांजी मजबूरी खे सम्झी छो नथी? मां तोखे चयो न त मूंसां वधीक तेज़ थी न ॻाल्हाइजांइ। सम्झ में नथो अचई? जेके मां तव्हांखे 5 लख ख़ैरात में ॾियां थी न, जेकॾहिं खो वात आहीं त उहे बि न मिलंदव। मां तव्हांखे पहिरियां ई चयो त यासीना बेगम भरवसे जे क़ाबिल ई न आहे। कासिम, मुंहिंजे मथां भरोसो करण खां सवाइ तव्हां वटि का ॿी वाट बि न आहे। इन जे करे जेका मां ख़ैरात तव्हांखे ॾियां थी न, उनखे मालिक साईं जी गनीमत सम्झी शुक्र अदा करे वठी छॾी। चई छॾ वञी पंहिंजे भाउ जाबिर खे 5 लख मां तव्हांखे मोकिले थी छॾियां। बाक़ी पैसा गॾु करे अदा खे 10 लख करे वञी ॾेई छॾियो। जीअं इहो रिंगट ख़तमु थियणु घुरिजे। ॿीहर मूंखे कॉल न कजो। हा जो ने भागीरन असांखे हथी कयो आहे, असुल मरी वियासीं सिर्फ़ु। जे एतिरी हिम्मत अथई त हथियार जो सहारो न वठ। ॾेखार पंहिंजी मर्दानगी त केतिरी आहे तो में ताक़त। इहो तुंहिंजो शौक़ु पूरो थो कयां।
हैदर इहो तूं सुठो न आहे कयो, ॾाढो पछताईंदे, ख़ुदा जो कसम आहे ॾाढो पछताईंदे, रत रुआरींदो साईं, रत। अड़े हेड़े सुठो त तव्हां बि न कयो जो सोट शमीर खे ज़ार प्यारे। हाणे वक़्तु अची वियो आहे बांध जो, तव्हांखे बि उहो ई ज़ार प्यारियो वेंदो जेको तव्हां शुरूआत कई। हले जो थी ॻाल्हाई माई सां? हा दा, चयो थी त सिर्फ़ु 5 लख थी सघनि था, इन खां वधीक मूं रुपयो बि कोन्हे को। ऐं चई 2 लख पूरा करे रुंडे मां जान छॾाए। इन माई असांखे लोह करे छॾियो, इहे पैसा असांखे ई भरणा पवंदा। अदा दलार पियो अचे, ॾिसूं त कहिड़ी कहात खोलींदो। वालेकुम सलाम। दिलावर खान जी ख़बर अॼु पंथ पियो खेर में। जाबर हाणे तव्हां खां ख़ैर मोकिलाए चुको आहे। वरी असां छा कयो आहे? जेको तव्हां कयो आहे न, पहिरीं उन मसइले में जान त आज़ादु करायो। कहिड़ो मक़सदु आहे तुंहिंजो? वट वकड़ न जे, सिधी ॻाल्हि कर। रूंडे सां तव्हांजो मसइलो हल थी वियो, वरी तुम्हारे सोट सिकू फ़ैसिलो चिकरायो अथई। सोट चाकर चयो आहे हर हाल में सुभाणे पहुची वञिजो ऐं तव्हांजो इंतज़ारु रहंदो। अदा हाणे ॾे मूं, असां ने बाग़ी रन जे चवण में अची करे पंहिंजो पाण खे जायो फासायो आहे। इहो फ़ैसिलो त थी चुको आहे, ॿीहर इहो टोड़ो असांजी ॻिचीअ में चोथो विझे। अदा उहो त रूंडे सां फ़ैसिलो थियो आहे, हाणे सोट वरी पंहिंजो फ़ैसिलो छिकराए। अच पहिरीं पंहिंजे हिन सोट कांबू खान खां ख़बर वठूं। इधर चइबो त तूं हिन चूजे ते पियो आहीं। चूज़ो न, बाज़ चओ मूंखे, बाज़। अरे बस कर, तो जूतो लाए बूथ न कुटिया ही भी असांजे लाइ बाज़ थी आहे। हैदरा ये तूं ग़लति थो करी। जेकर न इहा ॻाल्हि बाबा खे ख़बर पई त तोसां अहिड़ो असरु कंदो जो ॾींहुं राति यादि रखंदे। अरे रे पिणे खे तुंहिंजी क़बर जा निशान ई कोन मिलंदा त उनखे ख़बर केॾो पवंदी। इधर हिन जो छा करणो आहे? हिन जी हिते क़बर तयारु करणी आहे या हिन खे सिर्फ़ महिमानी खाराइणी आहे? यार वारस कुझु ॾे हिन जी मट करणी आहे। महट? इहा वरी कहिड़ी महट आहे? तोखे मट जी ख़बर न आहे? बस हैदर बस, मूंखे महट जी ख़बर पइजी वई। समझी वे या अञा सम्झाए? न न चङी तरह सम्झी वियुसि। वारस हिनखे हथीको करे रख, राति वरी हिन जी तेल मालिश करणी आहे। वरी तेल मालिश बि करणी आहे छा? उहा वरी छा थींदी आहे? मट ऐं तेल मालिश न पुट, सटको कुटको ये सभु नुस्ख़ा तो ते इस्तेमालु थींदा। ॾिसां त तो हैदर जी सट बर्दाश्त करे सघी थो या न। वारस हिन कुते खे ॿधे रख, मोटी अची तेल मालिश वरी कयांसि थो। ओ हैदर यार वारस, तूं हिन बेवकूफ़ खे सम्झा त हिन वक़्तु सटके कुटके जो वक़्तु न आहे। तोखे त ख़बर आहे मुंहिंजो भाउ इस्पताल में पियो आहे, मूंखे ओॾे ई वञिणो आहे। यार कुर्ब करे मूंखे छॾ त मां वञा। तूं घबराई छो थो? तमामु जल्द हैदर तोखे अस्पताल भेड़ो कंदो। सोनी खणी जी सोट वारनि ॾोह क़बूल कयो आहे। हाणे गुलशेर मुंहिंजी उहा इज़त न कंदो। भाॼाई तूं परेशान छो पई थी? मां तोसां गॾु आहियां न। तूं त आहीं, पर गुलशेर जो शक मूं मथां कॾहिं बि ख़तमु न थींदो। हू इहो ई सोचींदो
त सौट वारनि सां असां बि सलाह में हुयासीं। ख़ुदा कंदो त अदा अहिड़ो शक न कंदो, ऐं जेकॾहिं करे बि थो त हुनजो शक आस्ता आस्ता ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं तुंहिंजी शादी अदा सिकुअ सां थी वञे न, पोइ तुंहिंजा माउ पीउ मुंहिंजी इज़त कंदा। इहो तूं न सोच त मां बदे में उॾाण वेंदसि त पोइ तुंहिंजी अदा वारा इज़त कंदा। इहा त अम्मा ऐं बाबा जी सोच ई नाहे। कोई कहिड़ो तरीक़ो आहे जो हिन घर में मुंहिंजी इज़त थिए? अम्मा ऐं बाबा खे कावड़ आहे, हिन वक़्तु हू होश में ई न आहिनि। आहिस्ता आहिस्ता उन्हनि जी कावड़ ख़तमु थी वेंदी। बसि तूं इहो कमु कजांइ जो उन्हनि सां कॾहिं बि वात न हणजांइ, ऐं हुन खां पोइ हू तोखे सम्झी वेंदा ऐं तुंहिंजी इज़त बि कंदा। तुंहिंजो भाउ गुलशेर पोइ बि मुंहिंजी उहा इज़त कंदो, उहो बि अम्मा ऐं बाबा जे चवण में आहे। जीअं अम्मा ऐं बाबा हुनखे चवंदा हू उअं ई कंदो। तूं हुनजो ख़ौफ़ न कर। तव्हां मूंखां फ़ैसिलो च कराईंदो, मूंखां जाबिर ख़ान का। और तुंहिंजे करे मुंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद थी वई आहे। बाक़ी तूं छा थो सम्झी सौट त तोखे मां इहे बख़्श करे छॾींदुसि? तो मुंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद कई आहे। सिकू, तव्हां सां असांजी का बि दुश्मनी न हुई। असां गुलशेर खे मारण पिया चाहियो। गुलशेर खे मारण लाइ तव्हांखे ॿी जाइ या वक़्तु न मिलियो? मुंहिंजे भाउ कासिम खां ग़लती थी वई, इहा मूंखे बि ख़बर कान हुई त अदो कासिम मूंखां पुछण खां बग़ैर एॾो वॾो क़दम खणंदो। छा ईअं थी सघे थो कासिम तोखां का सलाह न कई हुजे? चाची, मुंहिंजी ज़ुबान जे मथां यकीन कर, इहा मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर कान हुई त अदो कासिम एॾो वॾो को क़दम खणंदो। जाबिर, पोइ त मुंहिंजे भाउ वलू खे मारण वक़्तु हिन तुंहिंजे मोंबी भाउ तोखां पुछो बि कोन हूंदो। सिकू, वलू जे मौत में मुंहिंजो हथु न आहे, इहो मां इतबार ॾियण लाइ तयारु आहियां। बसि कर हाणे, बसि कर। इहे सभई ॻाल्हियूं रईस चाकर खां जे साम्हूं थींदियूं। तुंहिंजी चङाई इन में आहे त फ़ैसिले तां हथु खणी वञ, न त सिकू ॾाढो पछताईंदे। तूं जाबिर ख़ान खे अञा सुञाणी बि कोन थो। ॾिस मूंखे हिन वक़्तु जेको मां पछतायां पियो थो, छा उन खां वधीक अञा पछताईंदुसि? मां बि ॾिसां तूं रेस चाकर खान जे अॻियां जाबिर ख़ान ऐं कासिम खे कहिड़ी थो फाही ॼाणाई। तूं असांखे तरे वञे, रुॻो बि त फलिकियूं हणी हलिया। कासिम मुतबर आहिनि। ॾिसी थो न, अञा हुननि जी आकड़ घटि कान थी आहे। बाबा तो फिक्र ई न कर, हिननि जी आकड़ मां पाणे लाहींदुसि। तो छा सम्झो त मुंहिंजे पुट खे ज़हर ॾेई असांजो ख़ुशियूं बर्बाद करे तूं त सुख सां रहंदी। ॾिस माई, जेको कुझु थियो सो थी वियो ऐं फ़ैसिलो बि थी वियो आहे। ऐं हाणे तूं वधीक मथे में सूर न विझ ऐं हितां पेर डाहे। जेको फ़ैसिलो छो न उहा ई कासिम जी ग़लती ऐं हुनजो ॾंड बि पियो आहे। बाक़ी जेको तो खीर में ज़हर मिलाया न, उन जी सज़ा ॾियणु बाक़ी आहे। छा कंदीअ? मूंखे ॿुधा, तूं छा कंदीअ? जेकॾहिं मां तव्हांजे खाते में ज़हर मिलाए तव्हां सपने खे पूरो न कयो त मूंखे तागली न चइजांइ। मां चवई थी निकुर निकुर मुंहिंजे घर मां, हींअर जो हींअर निकुर। ऐं ॿीहर अगरि मुंहिंजे घर में पेर बि रखियो अथई न त हितां बेइज़तो करे कढंदीसीं। हींअर त मां वञा थी, पर हे ॾिस, मां ज़हर जी पुड़ी रए में ॿधो खां थी वठां। न सिर्फ़ु तुंहिंजे खाधे में मां ज़हर मिलाए वेंदसि, पर तुंहिंजो घर में रखियल पाणी हूंदो उन में बि मिलाए वेंदसि। इन करे तूं घर में का शइ खाई या पी, सोची सम्झे खाइजे पीजांइ। ही उहो ज़हर न आहे जेको तो गुलशेर खे ॾिनो हुयो। ही उहो ज़हर आहे जो खाईंदीअ न खुली बि न हणंदीअ। हीअ मुई त बाक़ी असांजो सिर खाइण जे पोयां आहे। हिन जो हाणे ख़्यालु करणो पवंदो। लॻे थो त हैदर आयो आहे। मां हाणे हलां थी दिला। चाची, जेकॾहिं तोसां गॾु हैदर अचे थो त उनखे अंदरि वठी ईंदे कर। पंहिंजो घर अथसि, पंहिंजो बच्चो आहे, ॿाहिरि जो बीहारींदी आहेसि। मूंखे सुठो न आहे लॻंदो। मूं हुनखे चई छॾियो आहे त अची त दर ते बीहंदो कर। अमा, मां हाणे हलां? जी चाची, तोखे इजाज़त आहे। सूरत, मां सम्झां थी त तोखे पंहिंजे सोट जे मथां भरोसो न आहे। इहा तूं कहिड़ी पई ॻाल्हि करीं हसीना बेगम? ॿाहिरें कम जी परेशानी आहे। जेकॾहिं ॿाहिरें कम जे लाइ अचे थो त इन सां तोखे कहिड़ो मसइलो आहे? चाचीअ खे मूं रोकियो न आहे। जे सोट हिते कमु करणु नथो चाहे त छा तूं हुनखे ज़बरदस्ती हिते कमु कराईंदीअ?
अड़े तूं त नाराज़ थी वई आहे सूरत बेगम। मां नाराज़ न आहियां थी, पर मूंखे तुंहिंजे नियत जी ख़बर पए थी त तूं आख़िरी के सोट खे बीहारण छो थी चाहीं। सूरत अजायो मुंहिंजी नियत जे मथां शक न कर। जेकॾहिं तोखे हैदर खे कम ते नाहे बीहारियो त न बीहार। बाक़ी मां ॿीहर इन मौज़ूअ ते तोसां न ॻाल्हाईंदसि बसि नी। हिन माईअ खे त मुंहिंजी इज़त ठुप रास नथी अचे। चाकर खाने जे आॾो मूंखे बदनाम करण थी चाहे। बाबा डॉक्टर ने इजाज़त ॾिनी आहे। दिलशेर घर में वाद मोटो ही कोने। छा सलाह है अगम में करे? अरे बाबा मुझो गोठ वञण तमाम ज़रूरी आहे, तमाम ज़रूरी। इन बर्फानी रिछ खां सुभाणे 10 लख रुपया कंहिं बि सूरत में वठणा आहिनि। ऐं जेॾी महिल 10 लख रुपया मिलिया न त पोइ तोखे पुट हिन इस्पताल मां वाड़े तारा गोल तारा जा नारा हड़ी तोखे घर पुॼाईंदुसि बसि न। बाबा दिलशेर कोन ईंदो, तू छॾो न के। हल त हाणे हलो गोठ। अरे तू तो को चरिए जो पुट नहीं है राजा। अरे दिलशेर वो घर हो जे मां भी घर हो जा तो भैया माढ़े जर की हेडो वातो फाड़ी दी तो मुझे बच्चे के अस्पताल में लेटाया आयो। बाबा तू अम्मा के बुधा जाए तो मां बिल्कुल ठीक आया। अरे जे कर या थोड़ी भी माढ़े के सुन सपई ना तो तुम होश में आई ठीक होई तो सजे गोठ में दीदी पढ़ो कदी खोर असा के 10 लाख रुपया वञाई दे छा। बाबा तो के किया भी करे हाणे वञणो पतो गोठ। जाबर सां मिली करे मसलो हल कर वठो न को 10 लाख रुपया। बाबा सच पुछी तो मां पंहिंजी कुआर को सवा हिते नथो रही सघां। असुल दम थो निकिरे मुंहिंजो। कुआर जे लाज़ी है तो बाबा वञा हाज़िर वञा तो बाबा। ओ बाबा मुंहिंजी कुआर खे चइजांइ त सुभाणे अस्पताल अचे मूंसां मिली वञे। मामा सिक लगी आहे। सुभाणे तोखे घर वठी हलंदुसि। या तो फाटे कुआर कासा क्वाड क्वाड। कीअं समझाया मां बाबा खे, कहिड़े तरीक़े सां समझाया उनखे। कुआर जे बगैर त मुंहिंजो हिकु पल बि हिते नथो गुज़रे। छा कयां ओ मुंहिंजी कुआर। अरे हाणे ॿुधा गुलशर तोखे तेल मालिश कयां या माटो, सटको या पादरनि जो कुटको। ओ हैदर एतिरी तकलीफ़ छो थो करी? आख़िर मूंखे इहो ॿुधा त मूंखे करिणो छा आहे? अरे रे इज़त सां तूं कोन मञी दे। पहिरियां तोखे पादर हणंदुसि न पोइ तूं सची कंदे। यार वारस तू ही न समझा सट कुट जी कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं त मां हिनखे सभु कुझु ॿुधाइण लाइ तयारु आहियां। इधर यार हे तो तोती वांगुरु डोले पे थो। हिन ते सट कुट छो थो करी बाबा? हिनखे पहिरियों पुछ त सही। ये तोखे हर शइ ॿुधाईंदो, सम्झी न? वर्ष तोखे इहा ख़बर न आहे त ही रूंडे जो पुटु ही कुते जी आहिनि। जीअं कुते खे पुछ में वकड़ हूंदा आहिनि ईअं ई हिन में वकड़ आहे। जेसीं ताईं हिनखे पादर न लॻंदा न तेसीं ताईं ही सिधो कोन थींदो। यार हैदर मां सिधो लकड़ो वांगुरु सिधो आहे। जेको पुछणो अथई पुछ न। पोइ ॿुधा तूं सौट शमीर जे खून जो क़बूलदार थींदे? चई छा थो नको मूंखे कहिड़ो लाचार आहे इन खून जो इल्ज़ाम मां पाण मथां खणा? वर्ष ॾिठी न कुते जो पुछ कॾहिं बि सिधो कोन थींदो। हिनखे मां थो सिधो कयां। अरे बाबा ऐजो तो मारी अम्मा। अरे अरे मरी बाबा। अरे अरे कहीं जा दो। अरे बाबा चाची हो हैदर सुबह खां वठी नज़र न थो अचे। पोइ त कंहिं कम सां न मोकिले अथसि। न न बा मूं को बि कमु कोन कयो थोमांसि। अलाए हिकिड़ो दोस्त आयुसि ॿाहिरि उन सां वियो आहे त हिनमहिल ताईं मोटियो ई कोन्हे। वरी कहिड़ो दोस्त सां माण्हू न हुयो। चाची हक़ीक़त इहा आहे त हैदर खे तो एतिरी छूट ॾेई छॾी आहे जो हाणे मोज़ोर घोड़ो थी वियो आहे। सुभाणे न का ॻाल्हि थी पई त मूंखे मयार न ॾिजाए। हैदर को ॿार त कोन्हे को न को नंढड़ो ई आहे। हू बुरो भलो पंहिंजो पाण सम्झी सघे थो। तूं छाजे लाइ हुनजे लाइ परेशान थो थी?
सुण साईं हिन ॻोठ जो माहौल त अहिड़ो ख़राबु थी वियो आहे जो हर माण्हू हिक ॿिए खे खाइण पियो थो अचे। असुल कात कुहाड़ू तिखा कयो वेठा आहिनि। असां सभिनी इहो पियो सम्झो त रूंडे वारे छोरे खे ज़हर सिकुअ ॾिनो हूंदो। वरी ख़बर पई त इहो कमु सॼो जाबर कयो आहे। हाणे चाची सुभाणे ईअं न थिए त सौट खे बि धकु वाटवींदे को हणी वञे ॿियो। असां पकड़ियूं कि ॿिनि खे ख़बर पई त निकिरनि खे अञा टिया इहे मसला पिया विचलंदा। सावल बस तूं दुआ कंदो फिरिस अल्लाह साईं पंहिंजी पनाह में रखे दल खे। मालिक साईं त पंहिंजी पनाह में रखंदुसि। कहिड़ो मालिक साईं पंहिंजी पनाह में कढी छॾियो अथसि, पर जहिड़ा अरकान अथसि न त यकीन ॼाण चाची हिक न हिक ॾींहुं सट पोइ जॾहिं धक खाईंदो न त पाण ई सम्झंदो। भले तूं हिन वक़्तु केॾो बि सम्झाईसि पर कोन सम्झंदो। अञा कहिड़ो धकु खाईंदो? धकु त खाई वेठो। सौट जे साम्हूं अदा शमीर जे ज़ालमन अची ज़हर पियारे। इन खां वधीक अञा बि जेकॾहिं अखि न पटियई त पोइ छा कयूंसि? पाण ॼाणे पंहिंजा कम। अबा अचे त मां बि सम्झायांसि थी, तूं बाखे ॾेखारीसि पोइ ई मुड़ंदो। चाची हाणे न लोगो ॿार त कोन्हे जो कन खोटी ॿ टे चंबा ठोकियांसि। हे अची उठ थियो आहे, मूंखां बि चार हथ मथे कद अथसि। छोरो अस्पताल बि कोन पहुतो, घर बि कोन आयो, आख़िरकार वियो काॾे? कुकड़ जो बच्चो त कोन्हे जो ये सिरण लामारो ॾेई खंभे खणी हली वियसि। किथे ईअं त न आहे त हुनखे वाट ताईं जाबर गुम करे छॾियो हुजे। एॾे रूसी ट्रैक्टर जाबर सां असां अहिड़ो कमु कयो आहे, अहिड़ो कमु कयो आहे। उहो चोरनि खां त छा असांजे पाछनि खां बि डिॼे थो, ख़ौफ़ खाई थो छिरक ई अथसि छिरक। बाबा अदा खे तूं घर कंहिं वक़्तु रवानो कयो? अमां चए थो 11-12 बजे जो टाइम हो न, ओॾी महिल अस्पताल मां रसो कढियोमांसि। चयोमांसि बाबा कपिड़ा वपड़ा मटाए मानीअ जो गभो खाई ऐं जल्दी वापसि अचिजांइ। राति थी वई के अस्पताल में फिरियसि, पर हिन महिल त अञा छोरे जो पतो ई कोन्हे त वियो काॾे। त पोइ वञे न ॿाहिरि, छोरे जी जांच कर, मता को ॾस पतो मिली वञे। उहो त मां वेंदुसि। असुल ॻाल्हि आहे त सुबुह जो ओॾे जाबर खां कढिड़ा न पैसा, अंजाम आहे सुभाणे पैसा बि कढांसि। ऐं हा चवांसि जाबर खां न तूं हल मूं सां गॾु, वरी का छोरे जी तलाश बलाश कयूं त आख़िरकार वियो छोरो काॾे। चाची मालिक साईं ख़ैर कंदो, तूं परेशान न थी। तुंहिंजी दुआ करण जी ज़रूरत कोन्हे का। जॾहिं खां वठी तूं आई आहीं न असांजे घर मां मुसीबतूं ख़त्म ई न थी थियनि। अम्मा इन में भाॼाई जो कहिड़ो ॾोह? तूं बाबा ऐं अदावरनि जा कम न थी ॾिसी? छोरी तूं घणो हिन छोरी जे पासो न वठ त ॿटो न भञी छॾियईं। अम्मा अजायो कंहिंजूं पिटू पराठा न खण। छा ही मूंखे पिटींदी? न चाची, मां भला तोखे छो पिटींदसि? जेतिरो वणे सो पिटू पराठा ॾे, मूंखे को फ़र्क़ु कोन पवंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।